दिल दरिया ख्वाजा दियां लहरां घुमण घेर हज़ारां हू रहन दिल पलां विच फ़िक्र दे बेहद बेशुमारां हू हिक परदेसी दूजा न्यूं लग गीता तरियां ही हिक परदेसी दूजा न्यूं लग गीता तरिया बेसमझी दियां मारां हू हसण खेॾण सब भुलिया बाहू जद इश्क चुघाया धारां हू। तर्जुमो मुंहिंजी दिलि मार्फत इलाही जो दरियाव आहे जंहिंमें हज़ारें कुन आहिनि ऐं हज़रत ख्वाजा अलैहिस्सलाम जूं लहरूं आहिनि। हिन मार्फत जे दरिया जा कुन ऐं लहरूं मुंहिंजे फ़िक्र में बेहद ऐं बेशुमार दलील पैदा कंदा रहनि था। इहो बि फ़िक्र आहे त हिकु परदेसी आहियां, ॿियो इश्क में मुब्तला आहियां, टियों त बेसमझी जी मार बि तकलीफ़ूं ॾींदड़ आहे। ऐं बाहू जॾहिं खां इश्क हक़ीक़ी मुंहिंजी दिलि खे पंहिंजे गिरफ़्त में वरितो आहे तॾहिं खां वठी अल्लाह ताला जी ज़ात जे अलावा खिलण ऐं कुॾण सभु विसरी वियो आहे।